सेवण मावा के ख़बर ॾींदा आहियूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण जे यूनियन काउंसिल टिल्टी जे शहर टिल्टी में केतिरनि ॾींहंनि खां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जा मासूम ॿारड़ा एहतजाज करे रहिया आहिनि, पर ज़िलई इंतज़ामिया जाम शोरो जे तइलीम खाते जा अमलदार उगूर निंड में सुतल आहिनि। ॿारनि जे एहतजाज जो सिंध जे तइलीम खाते जे अमलदारनि अॼु ॾींहं ताईं नोटिस न वरितो। मासूम ॿारड़ा एहतजाज करण ते मजबूर। टिल्टी शहर सेवण जे मेन प्राइमरी स्कूल की बिल्डिंग ज़बूनहाल थी वही है। शागिर्द सर्दीअ दौरान स्कूल के ग्राउंड ते ॿाहिरि वेही तइलीम पिणण ते मजबूर आहिनि, जॾहिं त ही सियारे जी मौसम आहे। ही नवंबर महीनो हली रहियो आहे। हिन महीने में तमाम घनी सर्दी हूंदी आहे। उन सख्त थधि के बावजूद स्कूल जा ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तइलीम पिणण ते मजबूर आहिनि। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल टिल्टी की बिल्डिंग 103 साल पुरानी बिल्डिंग ॿुधाई पई वञे। उनजे करे ही ज़बून हाल बिल्डिंग थी वही है, जैसे करे बिल्डिंग की छत जा चापड़ रोज़ानो किरन था। मासूम ॿारड़ा खौफ सबब क्लासरूम में नथा वञनि। तइलीम खातो जाम शोरो के ज़िला अमलदारन के घुर्जे त हिन टिल्टी शहर के प्राइमरी स्कूल की विज़िट करे उन की मरम्मत कराई वञे, त जीअं टिल्टी शहर जा मासूम ॿारड़ा हिन सर्दीअ जी मौसम में सही नमूने तइलीम पिराए सघनि।